अॻ में असां पढ़ियो आहे त ॿूटनि खे वॾनि ॿिनि ग्रुपनि में विरायो वियो हुयो। हिकिड़ो ग्रुप आहे नॉन फ्लावरिंग यानी बग़ैर गुल वारा, ॿियो ग्रुप आहे गुल वारा। हिते असां जेके नॉन फ्लावरिंग यानी बग़ैर गुल वारा ॿूटा आहिनि उन्हनि जूं कुझु अहम ख़ासियतूं पढ़ंदासीं जेके हेठि ॾिजनि थियूं। नॉन फ्लावरिंग ॿूटनि जी अहम ख़ासियत इहा आहे त उहे गुल पैदा न आहिनि कंदा, यानी उन्हनि में गुल न थींदो आहे, बग़ैर गुल वारा आहिनि। इहा हिननि जी अहम ख़ासियत आहे। जेकॾहिं गुल न हूंदो त उन में ॿिज बि न हूंदो, तंहिंजे करे बग़ैर गुल वारे ॿूटनि में ॿिज बि पैदा कोन थींदो आहे। ऐं ॿिज जी जॻह ते हिननि में सना दाणा हूंदा आहिनि जंहिंखे असां स्पोर चवंदा आहियूं, यानी ही स्पोर पैदा कंदा आहिनि। ही ॿूटा ख़ासि करे घिमियल जॻहूं ऐं छांव वारियूं जॻहूं, यानी उन्हनि जॻहुनि ते थींदा आहिनि जिते घिम हुजे ऐं जेका गप चिल हुजे उते थींदा आहिनि, ऐं छांवेरो जिथे हुजे उते ही घणा थींदा आहिनि। इन्हनि ॿूटनि जो जेको अहम मिसाल आहे उहो आहे मोसिस। इहे छांवेरे ते हेठि वणनि में फैलजंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं ॿियो मिसाल उन्हनि जो आहे फन्स। इहे इन्हनि जा अहम मिसाल आहिनि। ॿियो इन्हनि जो जेको कोनीफर मिसाल आहे, कोनीफर इहे ॿूटा हूंदा आहिनि जेके ॿिज पैदा कंदा आहिनि, पर इन्हनि जो ॿिज आम ॿिज वांगुरु न हूंदो आहे। इन्हनि जे ॿिज में ही जेको ॾिसो पिया इहो कोन थींदो आहे, यानी हे ॿिज जी जॻह ते कोन्स ॿिज पैदा कनि था।